जी ताकत न मिलंदी आ कि अल्लाह जे नबी जो इंतजार कबो आ ए त मुझे मदीने वाले मीर जो सदको आ जो रब फरमायो हबीबा जहड़ो तहड़ो तुझो गुलाम बस रुगी हथड़ा खणे त सही मां रब कबूल कीअं थो कयां व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावत दा'i इज़ा दान फल्यस्तजीबू ली वलियुमिनु बी लअल्लहुम यरशुदून। लतीफ सरकार दाह कई छा फरमायो थोरन मथा थोरा थोरन मथा थोरा अदा मुते महबूब मदीने जे मीर जा थर में वारी थोरड़ी तंहिंखां भी घणेरा भलायूं ऐं बेरा मत गणे गणी दुसके तिरा अल्लाह जे कामिल वली जो अकीदो दिस उन दिल भर जी मोहब्बत दिस जे तो सजी जिंदगी पांजे पिरीअ जा थोरा गाया गाए न गला गला ये थोरा कया त रब कया त मुझे करीम रब दा लेकिन कया कंहिंजे करे छा मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी न हो छा उन जी उम्मत अल्लाह जा बाना न हुया छा दोस्तों गाल्हायो उन्हनि खे अल्लाह पैदा कोन कयो हो छा उहे अल्लाह के प्यारा कोन हा छा बाना भी रब जा हुया इबादत भी रब जी कंदा हुया अल्लाह जे नबी ते कलमो भी पढ़न वारा हुया मगर मुझे बेनियाज रब जियां थोरा पांजे महबूब जे उम्मत ते कया मुझे रब अग में कहते इए कोन कया याद रखी चर मुसलमान मुझे आका मदीने जे शहनशाह भी ऐलान फरमायो जदे कयामत जो दिहाड़ो के तमाम उम्मतन जो महबूब जे सदके रब सरदार बनायो उन जो थोरो तो याद कोने हैफा मुसलमान तुझे हाल खुदा जो खौफ कर जेकरे पाड़े में कहीं के पुट जमे ऐ खुशी न करे दुनिया वारा छा चंदा केडो न बेकदरा रब खुशी दिनी थस पर दिस त घर में जड़ो मौत लगो पयो थस यानी जे के खुशी अल्लाह दींदो आ त उन जे मता हक आ त हो खुशी भी करे त मोजा दोस्त अजीज जेके न खुशी में शरीक थिया इनन के मुबारकू मोजा यार खबर पवंदी न खुशी जी पर अख बूट त पो ओ महशर दिहाड़े मुझो पुनलो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो दिल पर दिस जा कि थो रंग लाए बुरा बख्शरा डोही छदाए वंड वंडन दिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल पर दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिस जा आदम भी हूँ दो ईसा भी हूँ दो याकूब यूसुफ मूसा भी हूँ दो अल्लाह अकबर बरी नारो पूरो हण न भला
या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या अली मुश्किल कुशा शेर खुदा, दम दस्तगीर। आदम भी हूं दो, ईसा भी हूं दो, याकूब यूसुफ मूसा भी हूं दो, उहो वक्त थी दो, उहो वक्त थी दो, केरु कमिन ई दो, उते मुस्तफा जो कम अचण दिस जा। ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल भरो दिस जा, महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिस जा। ओ सिज हेठ लहंदो मैदान तपंदो, सिज हेठ लहंदो मैदान तपंदो, अमलन जो कांटो दरमियान लगंदो, उहो दुखियो वेलो करे ॾींदो सवलो, मुझे पुनल जो हथ ॾियण ॾिस जा। महशर दिहाड़े ओ मुझो दिल भरो ॾिस जा, महशर दिहाड़े ओ मुझो पुनल ॾिस जा। अल्लाह फरमायो अज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम, मुझे बेनियाज रब फरमायो मां अल्लाह जे उन्हनि नेमतुनि जो ज़िक्र कयो परचा कयो जेके बेनियाज रब मां तव्हां जे मथां कयो। मुंहिंजा मौला नेमतूं त अणखुट हन, मुंहिंजो रब फरमाए थो न न नेमतूं त मुंहिंजूं एतिरियूं घणियूं हन, व इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा, तव्हां त ॻणे बि कोन सघंदो, पर मां अल्लाह तव्हां का उन नेमत जो ज़िक्र थो चवां, उन मुझे नेमत खे याद कयो जॾहिं तव्हां इज़ कुंतुम आदा, जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन थी विया हुयो, पोइ मां अल्लाह पंहिंजे महबूब जे सूरत में उहा नेमत उज़मा तव्हां खे अता फरमाए, जंहिं तव्हांजे कल्बनि में मुहब्बतूं पैदा कयूं, तव्हां सभिनी के हिक ॿिए जो भाव बनाए छॾियईं। रुगी ताके हिक ॿिए जो भाव कोन बनाई, पर तव्हां जहन्नम जे किनारे ते पहुची चुका हुयो, तव्हां खे जहन्नम जे किनारे तो छिके जन्नत में भी पहुंचाए छॾियईं। इहा आयत करीमा तिलावत कई हुयम, उन जो तर्जुमो बुधाए छॾियम। हाणे आखिर पंहिंजे महबूब मुर्शिद करीम जो तव्हां खे पैगाम तो पहुचायां। ओहो पैगाम मुझे सजण साईं जो बुधो, ओहो केड़ो आ ओ मुझा मुसलमान भा, गौर सां बुधजा। छो त रुगी मीलाद करण जो मतलब इहो कोने त तो नंगर कराया, खाधा, प्रोग्राम थिया, ॾाढो खुशियूं कईसीं, अल्हम्दुलिल्लाह इहो मीलाद जो जिस्म आ, पर मीलाद जो हिकड़ो रूह भी अथई। उहो केड़ो? मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत जो इत्तिबा। मुझे मदीने वारे मीर जा गुलामो सफ़ा सवलो ऐं सादड़ो तरीक़ो दसे थो वञाव, ऐं इहो फ़कीर सजण साईं जो गुलाम तो कई चई थो वञे तूं इएं अमल कजा, सादड़े में सादड़ो, गदह गाॾे वारो भी अमल करे वेंदो, अण पढ़ियो भी अमल करे वेंदो, पढ़ियल भी अमल करे वेंदो। पोइ ॾिसजां त मुंहिंजो पिरी कीअं थो तोखे रंग लाए। चाही तो त मुझे घर में दुख खत्म थियन त हिन गाल ते अमल कजा, जे चाही तो त मुझे घर में बीमारियों खत्म थियन त इन गाल ते अमल कजा, जे चाही तो त नकुली मुल्लन मां जान छुटे, जेके रात दी तावीज़न जी वठ वठा वठ वठा वठ वठा शलन के मथे में सूर पवे, बस वेचारो पहुंचंदो त जालिम मुल्लो अगे तैयार वेठो, हल भेणा तोखे त बापा बुत पियल हन। ऐ खुदा जो खौफ कर मुसलमान, अल्लाह जे दरबार में पहुंच
पहुंचणो थई अल्लाह जे मखलूक के वेढ़ाइण वारा जडन तू के चवंदे हां दे खबर के साथ दुश्मनी त कान थई दुनिया में केरा जंजी दुश्मनी कान्हे का जडन उन के चवंदे तो के बुत प्याहन यकदम हुन जो ज़हन काडे विंदो कहे घर जे भाती दे या कहे मित्र माइट दे या कहे दोस्त दे उनन के वेढ़ाइण वारा खुदा जाडो जान देनी थे खुदा जो खौफ कर खुदा जो खौफ कर खुदा का डिज इन तावीज़न ते रोजी न बनाए रिज़्क रोजी देण मुझो अल्लाह जेका तुझे मुकद्दर में मुझे रब रोजी लिखी है इंशाअल्लाह ताला तोके जरूर मिलदी इन करे तावीज़न के पांजी रोजी न बना हां जेकर को मखलूक खुदा तो दे अचे थी ए तोके अल्लाह इल्म दिनवा कुरान करीम जो आयतू लिखी दे हो तो का कुछ भी पूछे जेकर तोके इल्म आहे भी सही पर उनके ओ जेको बाह में सड़ल तो अचे उन बाह जे मथो पानी नाए थधो करे मोटाईस बाबा छाजा पुत छा तावीज़ माठड़ी करे वनी मुझे महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़ो अल्लाह जो जिक्र कर कह कामिल वली जे वनी कदमन में किरो खुदा कंदो तुझो बेड़ो पार थी विदो मुजा दोस्त एड़ो दर्स दे पोलिस्त मुझो रब तुझे रिज़्क रोज़ी में किया थो बरकतू करे हूं वेठो निहारी त को तावीज़ वारो अचे पर पो निहारी दे त किथों तो अर्श वारो मोकले पांजी रोज़ी जेकर चाही तो तेन मुसीबतुन मां जान मुझी आजाद थे बारियों खत्म थियन त पो सौले में सौलो तरीको बुध केड़ो पानी पीण तुझे असा जे जिस्म जी जरूरत आहे या न आहे को हिते हिकड़ो बि जेको चए त मां पानी खोस तो जिंदगी गुजारिया नंढड़ो भी पियंदो वडड़ो भी पियंदो अमीर भी पियंदो गरीब भी पियंदो मौलवी भी पढ़ंदो अनपढ़ियल भी पढ़ पियंदो सब पियंदा जेडी मल न पानी जो गिलास तुझे हथ में अचे पानी ओते बस करी त यकदम हो पानी हथ में खणी दिल में ख्याल कर तहे पानी वेही पियण मुझे मदीने वारे यार जी सुन्नता सफा सौलो कम ओहो पानी जो हथ में खणी बीठो हई त वेही रहो इन नियत सा त मुझे आका मदीने वारे मीर जी वेही पियण सुन्नता जेडी मल वेठे पानी त तुझी जरूरत हुई बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे पानी पियंदो वञ टे सायूं खण आखिर में अल्हम्दुलिल्लाह चई गिलास रखी हलियो वञ खुदा जी जात थी जाने इहे चंद मिनट जेके मुझे आका जे याद करे सुन्नत के तो जिंदा कयो आ मुझे महबूब फरमायो जेको मां मुस्तफा जे हिकड़ी सुन्नत के जिंदा कदो मुझो रब उन के 100 शहीदन जो सवाब अता कंदो मुसलमान कम सौलो आ या दुखियो जवाब दे पानी त पियणो थई न पानी त तोखे पीणो आ रुगी फर्क इहो आ त पानी हथ में खणी एकदम पांजे महबूब के याद कर रब चयो फज़कुरूनी अज़कुरुकुम तू यार के हिते याद कंदे यार तोखे गुंबज़े खज़रा में याद कर पो बुधा जडे न महबूब तोखे याद करे केड़ो तरंदो या कोन तरंदो जवाब दे सस्तो सौदो आहे सौ आहे अन्या थोड़ो वध सिर्फ 3 सौदा थोड़े से जेडी मलमानी खाई यार जेडी मलमानी खाई तुझी जरूरत पर मानी आडो रखी यकदम दिल में ख्याल कर त पहिरी हथड़ा धोई अचा मुझे महबूब जी सुन्नत अज दुनिया जो साइंसदान बुधाइण ते मजबूर आ हथ धोई वरी कपड़े सा उगंद जरासीम अचे वीदा चवी त थधो थी भऊ 1400 साल अगु मुझे महबूब इन करे मुझे महबूब मदीने जे शहनशाह असा के त जेको मानी खाग में हथ धोंदो धोण वारे ख्याब थींदो पर जेको धोराइंदो उन के भी सवाब थींदो जे रोजे रखंदड़ के भी सवाब रखराइंदड़ के भी सवाब मानी का अग में हथड़ा धो पर नियत कर त पांजे यार त पियो अदा कया नियत महबूब जे सुन्नत जी कये हथन जी मन निकरी वया हाने वेही रहो
वेही मानी खा। अजुकल्ह तरक्की जो दौर आ, बीही मानी खाओ, ईमानदारी से। अज का 20 साल पोइते हलिया वञो, गोठ में को हिकड़ो या ब शुगर जो मरीज हो, हिकड़ो या ब को ब्लड प्रेशर जो मरीज, ये मार पैसे हेपाटाइटिस सी जो तो वजूद ही कोन हुंदो हुयो। ये किथे मैलन पुजाने का खुद भी अज घर में जे 10 भाती त 10 पुश 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 पुश। अब तुझो बीपी हाई थी वयो, अब तू शुगर जो मरीज है। खुदा जा बाना याद रखी छद, हिकड़ी बकरी जे का है न, बकरी जानवर उहा जडे न पांजे धनार जे धण को टुटरी करे ऐं झंग मोह कंदी आ त या उनके भगड़ खणी विंदो आ या शेर खणी विंदो आ, सलामत कान हुंदी आ। जे शीह ऐं भगड़ को बची त को न को हारी डंडो हणी चेल जरूर भंजदुस, सलामत कान मोटंदी। पर जेका बकरी पंहिंजे मालिक जे हुकुम ते हलंदी आ उनखे न शीह खाईंदो आ न वेझो ईंदो आ। पर जे करे वञी कंहिंजो नुक़सान कयईं बि, कंहिंजो फसल खाधई बि, हॾो खणी ईंदो, पर उहो मालिक चरवाहो अॻिते थी चवंदो बकरीअ मुंहिंजी ग़लती कई आ, पर इहा मुंहिंजी ग़लती आ, मुंहिंजे बकरीअ खे डंडो न हण, मां तोखे बाहूं थो वधां। जेकॾहिं बकरिन जो धनार पंहिंजे बकरीअ चवण में चरण वारीअ खे ॿिए कंहिंजो धक कोन सहंदो आ त मुंहिंजो महबूब मदीने जो मीर पंहिंजे सुन्नतुनि खे अदा करण वारे खे ॾुखियो कीअं ॾिसणु चाहींदो। बीही मानी खा, पेप्सी जी बोतल पे रख, छो हाजमो थींदो विंदे। वञ लताड़ींदो जे न ट्रक कमद जी भरीदा हन, वञ लताड़ींदो त प्यारो शुगर मिल में 10 मण मथे थियन। छो 500 रुपया था ॾियूं, मुर्गे जो पीस त वधीक खा। ओ ज़ालिम सोचो त इहो पीस त खाधई, पर कीस पाण सां केॾो कयो थई। नतीजो छा निकतो? अज दुनिया जी साइंस ॿुधाए रही आ त बीही पानी पीअण वारे खे दिमाग जो, मुंहिंजा दोस्त अज़ीज, दिमाग जी कैंसर थींदी आ। बीही खाइण वारे के गले जी कैंसर थींदी आ। तो 20 साल बीही खाधो, हींअर घर घर में मरीज लगा पिया थे। ओ खुदा जा बाना, खुदा अज भी मौजूद आ। मुझो महबूब मुस्तफा हयातुन नबी अज भी मौजूद आ। उन जी शरीयत सुन्नत अज भी मौजूद आ। सुबह जो भूलियो, शाम जो मोटियो, इहो भी न भूलियो। अज ही पंहिंजे दिल में अज़म कर त इंशाअल्लाह ताला अज खां बाद में कदे भी बीही पानी कोन पियंदुस, बिस्मिल्लाह को सवा पानी कोन पियंदुस, 3 साहियूं करे पानी पियंदुस, हथड़ा धोई मानी खाईंदुस, बिस्मिल्लाह करे मानी खाईंदुस। मानी खाइण को पहिरी मढुक पानी जा पियंदुस, वरी मानी खाईंदुस, वरी विच में पानी पियंदुस, आखिर में दुआ घुरी उथी विंदुस। तू इहो वाइदो कर, हे सजण साईं जो गुलाम तो सां वाइदो थो करे, जे तुंहिंजे घर जूं मिड़ई बीमारियूं खत्म न थियन त पोइ अचे ॻाल्हि। तू मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत के सीने सां लाए त मुझो महबूब भी तोखे पंहिंजे सीने सां लाए। तू मुझे महबूब मुस्तफा के पंहिंजो कायद समझ, मुझे महबूब मुस्तफा के पंहिंजो आका तस्लीम है। मुझा दोस्त मानी खाइणी त अथई न, पो जे करे वेही भी खाई थो, रुगी बिस्मिल्लाह करे हथड़ा धोई, रुगी नियत करी त महबूब जी सुन्नत आ, खाधो भी खाई वे सुन्नत जो सवाब। सवलो तरीक़ो, मुझे सजण साईं जा तरीक़ा ॾाढा सवला थव। मुझा दोस्त रात जो सुम्हणो त तोखे आहे न, निंड करणी थई न, रुगी निंड करण वक्त काबे दे मोहड़ करे, दखिण पेर करे, सजे पासे सुमी, रुगी इरादो कर त मुझे महबूब जी सुन्नत आ। खुदा जो कसम तू सजी रात खोंघरा पे हणी, फरिश्ता तुझियूं नेकियूं पिया लिखन। तू खोंघराहणी निंड्रू कर, फरिश्ता तुझियूं नेकियूं लिखन। छो जो सुम्हण महल तो नियत कई आ त पंहिंजे पीरीअ जी सुन्नत अदा थो कयां। ओ मुझा दोस्त अजीज, सुबह जो जेडी मल घर मो निकरी कुरान करीम जी तिलावत सबनी घर वारन के सलाम करे ऐं पो प्यार में मुर्की पो निकर, इहा नियत करे त मुझे आका जी सुन्नत आ। जाडे कंदे पैर ओडा अगई खैर, जाडे कंदे पैर ओडहू अगई खैर। छो त घरों निकते केड़ी नियत करे, मुझे आका जी सुन्नत जी नियत करे, घर वारन सा मिली मुर्की सलाम वराए निकते। जडे मोटी अची घर में वरी मुर्कदो अच, पांजे बच्चड़न के सलाम वरा। इए न मानू ॾिसंदा हो न, घर को बाहर दोस्तन यारन सा ट्रे 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 टाड़ा ठकाव, घर जे दर अंदर टपंदा जण डूंगुरी खखर खाई वन। ऊ तू सुजाइंदा छो रोब थो कया। अरे मुसलमान अचे
अचे रोब बचड़न जे मथा तो करी अचे घरवारी जे मथा रोब तो करी न्याणन जे मथा रोब तो करी इहो जुल्म इहो रोब नाहे मुझे आका फरमायो जेको दुनिया सा मुर्के खिले पंहिंजे घरवारन सा बूथ खराब करे इहो शख्स जन्नत जे वेझो भी कोन्हे केतरा बाहर दर्द थई दुख थई घर जे बाहर दर ते बीह सब उते छंडे पांजे पाण के नॉर्मल करे घर अची त मुरकंदो अच ज़ाल मिले चेस मुंजा जानी अस्सलाम वालेकुम कदे प्यार मा ज़ाल ते नालो त रख तुझो हक्का तुझो निकाह प्यार मा तो हिकड़ो दफो सद कर खुदा जो कसम हजरत अली अल मुर्तजा शेर खुदा कदे मोटिया कहे जंग ता मोटिया हा जेका जिरह पातल हुई शेर खुदा के जिरह पातल हुई तेज हुई जेका जिस्म में अंदर काफी हद तक लही वही गुलामन लाहण जी कोशिश कई दर्द जी मुझो दिल पर अली पाजे हवेली में पहुंचो वाह मुझे हसनैन करीमैन जी अम्मा खातून जन्नत सुहणी मुझे दिल पर अली के दिसी चयो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह घोट अली अचे वयो इन खुशी में मुझे सुने अली ही जिरह लाहे छरी खबर ही कान पई त की उहा औरत खुश नसीबा जेका मुर्स जे अचे बिस्मिल्लाह कया मुझो घोट अची वयो ऐं उहो मर्द खुश नसीबा जेको घर में पहुंचण सा पांजे घरवारी के प्यार जे नाले सा सदे सलाम करे न्याणी मिले न्याणी के बोसो दे पुटड़ो मिले उन सा सलाम कर तू मुझे मुस्तफा जे शरीयत ई सुन्नत के अपना रिश्ता तुझो घर जन्नत बनजे थो या न थो सब अल्लाह तो के बाख्तियार बनाया ओ मुझा दोस्त अजीज ये नसड़ा थई अगर चाही तो त घरन मा मुसीबतों टुटरी वजन जिंदगी अमन आई सुकून जी तन फकीरान नसन ते अमल कर छो त मुझे महबूब मुर्शिद सजन सही दामत बरकातुल आली जेकर मुझा दोस्त तवा मा बारे ते आयो होदो केर दोस्त इंशाअल्लाह आया होंदा त जुमलो ता के याद थो जाना त मुझे मुर्शिदन करीमन फरमायो इब्राहिम बिन अदम खाओ त तोखे जिंदगी में खुशी कदे आई जवाब नहीं त जदे मा फकीरान जो हाल दिसण जे ला निकरंदो हुयस एकड़े दे मुहानन जो हाल दिसण जे ला चढ़ी निकतस मुखे दिसी करे मुहानन टोकू शुरू कयूं चर्चा शुरू कया एक बे सा ताड़ा मिलाए खिलण शुरू कयो जदे मा दरिया जो हुन पासे पहुतस त रब जो शुक्रानो अदा कयम त मुझा मौला तुझा लख एहसान जो अजत जे करे कुछ मानन के घड़ी खनो खुशी त मिलिया मुसलमान के घड़ी खन जी खुशी देण केडो वडो सवाब आ के घड़ी खन खिलाण केडो वडो सवाब आ त तू सब का पहिरी तो जे मथा तो जे बच्चन जो हक आ कंदो अच तोखे दिसी घर वारा खुश थन जन्नत जी टिकट आ खलास जन्नत छाके चेबो जिते अमन होजे जिते सुकून होजे बाकी जे घर में मुंह सुजा ईंदे त पो असर भी थींदो धी जो ब्लड प्रेशर हाई भी थींदो पुत्र जा मुजा दोस्त अजीज ख्याल भी मटबा पो केडी बला हुन मुले वट पियो चक्कर खा केडी बला हुन पंजो भोपे वट पियो चक्कर खा बचा पंजे खा मुझे आका जो आशिक थी वञ घर वारन सा प्यार कर इंशाअल्लाह ताला एड़ो प्यार कर पंजे बचड़न सा जो कलाक लेट करी त सभई पुठिया दरूद पिया पढ़न ओ मुजा मौला न्याणी चवे ओ मुजा मौला मुझे बाबे अलाए छो देर कया उनके पांजे पनाह में रख जा जाल चवे ओ मुझा मौला मुझे घोट अलाए छो देर कया उनके पांजे पनाह में रख जा पुत्र चवे ओ मुझा मौला मुझे दिल पर बाबा जानी अलाए छो देर कया उनके पनाह में रख जा जल्द उनके पहुंचा एड़ो नथी जो कलाक लेट करी त चन मुझा मौला जा 2 कलाक पोइते कजांस त को सुख जो साह खणी वठो खिल न सोच मुसलमान यो सब तो जो यो सब तुझे वस में आ मर्जी यार तुझी आ जे चाही थो त घर पांजे घर के जन्नत बना जे पाणे पांजे घर में के जहन्नम बनाण तो चाही त तुझी मर्जी आ बस आखिरी दस पांजे घरवारी का पुछंदो कर केडी मल फकीरानी नमाज अगर न पढ़ी थई उनके गिराटड़ी पाए चईस दिस अल्लाह जो कुरान में लिखियो पे इन अस्हाबल जन्नत लियौम फी शुगलिन फाकिहून हुम वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन जन्नत में उहे घोट ऐ उनन जो ज़ालू सोना उनन जे पुठा टिकाणा ठहरंदा ते कदे वेहंदा जे तू नमाज न पढ़ंदी त मूसा गड जन्नत में किए टे कदे वेहंदी थोड़ो तू इंशाअल्लाह ताला किए थी नमाज न थे पर पहिरी तू पाण त थी न
पाण त थी न मुंहिंजा मिठड़ा केॾी महिल पंहिंजे न्याणीअ खां पुछ बचड़ी क़ुरान जी तिलावत कई थई खां पुछ बाबा नमाज पढ़ी थई तू घर में माहौल पैदा कर खुदा जी ज़ात थी जाने तुझा सभई दुख खत्म थी वेंदा हारी आही जमीन में रुगी बिज उछलाइंदो विंदे खुट बनीअ मां मिलंदे मजदूर आही अञा इरादो कंदे मजदूरी जो त तोखे सडींदा पिया वारो कर तुझे इंतजार में बीठा हो नौकरी वारो हई ऑफिस में पहुंचदई कोन ऑफिसर तुझे इज्जत करे उथी तोखे